वफ़ाक़ी हुकूमत मुल्की मईशत बाबत पीटीआई जे जारी कयल वाइट पेपर खे रद्द करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त पीटीआई खे 2018 में मज़बूत मईशत ॾिनी वई, पर पीटीआई हुकूमत बहितर मईशत खे तबाह करे छॾियो। नून लीग नवां पावर प्रोजेक्ट्स लॻाए लोडशेडिंग जो बहरान ख़त्म कयो, पर पीटीआई हिकु मनसूबो न लॻायो। हुकूमत में 24.8 अरब डॉलर्स जो एक्सपोर्ट थी रही हुई। पीटीआई वाइट पेपर में ग़लत अंक अखर ॿुधाए अवाम खे गुमराह कयो। महंगाई अरूज पर है, इसमें कोई शक नहीं, लेकिन वफाक ने बेनजीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के साथ जो एनडीएमए ने जो रकूम खर्च की वो 100 अरब रुपए से तजावज कर दिए। 100 अरब रुपया, अभी कई 100 अरब और चाहिए। पाकिस्तान को टांग पे खड़ा करने के लिए रहीम यार खान के दानिश स्कूल में गया। उस बच्ची का नाम था आयशा। तो मैंने कहा, बेटी आप वालदा क्या करती हैं? उनका कि वो तो अंकल शहबाज कई साल हो गए, उनका इंतकाल हो गया। मेरे वालिद और रोड एक्सीडेंट में जख्मी हुए, मेरे जाने से पहले वो भी अल्लाह को प्यारे हो गए। हम चारों बहन भाई यतीम हो गए। कोई हमारा परेशान हाल नहीं था। अपने वालिद को मैं कहा करती थी कि मैं बड़े होके डॉक्टर बनूंगी। अब मैं हर रात उनसे बात करती हूं और कहती हूं, अब्बा मैं डॉक्टर बनूंगी। ये इसको बना है आपके लिए। मुल्क में महंगाई चोट चढ़ियल वज़ीर आज़म शहबाज शरीफ भी एतराफ़ करे वरितो। सोबतपुर में तक़रीर खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त मुल्क संभालियो त मईशत ख़राब हालत में हुई। बरसातुनि बाद आयल ॿोॾ बि मसइला वधाया। ॿोॾ मुतासिरनि जी बहालीअ लाइ केतिरा ई 100 अरब घुर्बल आहिनि। ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ जिनीवा में डोनर्स कॉन्फ्रेंस कराए रहिया आहियूं। वज़ीर आज़म ख़िताब दौरान दानिश स्कूल जी शागिर्दनि जो ज़िक्र करे रोअणहारको थी वियो। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त अदालती क़त्ल खे 43 साल गुज़रण खां पोइ बि शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो अवाम जी दिलनि ते हुक्मरानी करे रहियो आहे। क़ाइदे अवाम जी कातिलनि ऐं साज़िश में शरीक किरदारनि जो क़बरूं वीरान आहिनि। शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जी सालगिरह बाबति पैगाम जारी कंदे आसिफ ज़रदारी चयो त शहीद भुट्टो अवाम खे सोचण लाइ शऊर, ॻाल्हाइण लाइ ज़बान ऐं इज़त सां जीअण जो ढंग सेखारियो। शहीद भुट्टो मुस्लिम दुनिया जी रहनुमाई कई ऐं पाकिस्तान जी एटमी सलाहियत लाइ ताक़तवर क़ुवतुनि सां महादो अटकायो। वफ़ाक़ी हुकूमत अटे जे अघनि में वाध जो ज़िम्मेवार सूबनि खे करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा चयो आहे त अटे ऐं कणक जी क़ीमतुनि जी मुक़ररी में वफ़ाक़ जो को बि किरदार नाहे। महांगाई ते कंट्रोल करणु सूबाई हुकूमतुनि जो कमु आहे। कणक जी ख़रीदारी बाबति वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾींदे सूबाई हुकूमतुनि अघनि ते ज़ाब्ते लाइ क़दम खणनि। मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहियूं। क़ौमी सलामती कमेटी दहशतगर्दनि खे का बि रिआयत न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त पार्लियामेंट ते हमले वारो मामिलो मीडिया में उथारे माण्हुनि में ख़ौफ़ पखेड़ण जी कोशिश कई वई। इन मामले में मुलवस जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ दिफ़ा करण पाकिस्तान जो हक़ आहे। अफ़गानिस्तान खे दहशतगर्दनि जो लॉन्चिंग पैड न बणजणु घुर्जे। अफ़गान तालिबान वाइदा पूरा नाहिनि कया। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान नेट प्राइस चयो आहे तालिबान जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ क़दमनि जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। तालिबान कयल वाइदा पाड़ीनि, अमरीका रद्दअमल ज़रूरु ॾींदो।
सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन जी हिदायत ते 3 ज़िलनि जा एडमिनिस्ट्रेटर हटाए छॾिया। हैदराबाद, कराची, ओभर ऐं कोरंगी जे एडमिनिस्ट्रेटर्स खे हटाए वियो। 3 एडमिनिस्ट्रेटर्स MQM जी सिफारिश ते मुक़रर थिया हुआ। कराची ओभर जे एडमिनिस्ट्रेटर जी मोहम्मद शकील, DMC कोरंगी जे एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद शरीफ ऐं हैदराबाद जे एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद फारूक जी मुक़ररी जा नोटिफिकेशन वापसि वरिता विया। सिंध हाई कोर्ट बि मकानी चूंडुनि जो शेड्यूल खां पोइ मुक़रर कयल एडमिनिस्ट्रेटर्स हटाइण जो हुकुम ॾिनो हो। सिंध हुकूमत कराची हैदराबाद में बल्दियाती शेड्यूल जारी थियण बाद कयल मुक़ररनि ऐं बदिलियुनि वारा 100 ऑर्डर वापसि वठी छॾिया। मंसूर मिराणीअ खे DFC दादू मुक़रर वारा नोटिफिकेशन मुअत्तल। डायरेक्टर एजुकेशन DMC सेंट्रल कराची मोहम्मद असलम, MD सिंध कोऑपरेटिव अथॉरिटी एजाज खत्री जो नोटिफिकेशन भी मुअत्तल कयो वियो। DFC रफीक शहानी, सीनियर डायरेक्टर कच्ची आबादी KMC आफाक मिर्जा, TO प्राइमरी रुखसाना अख्तर, PDKMC नोमान अरशद जो ऑर्डर रोकियो वियो। एक्साइज एंड टैक्सेशन खाते जे ATO मदद अली खोखर समेत 100 कामूरनि जा नोटिफिकेशन बल्दियाती इलेक्शन ताईं मुअत्तल कया विया। इमरान खान ते हमलो रिथाबंदी तहत कयो वियो। खेसि 8 ज़ख़्म आया, 3 गोलियूं लॻियूं। इमरान ते हमले में 3 शूटर शामिल हुआ। हिक खे गिरफ़्तार कयो वियो। 2 जी ॻोल्हा जारी आहे। फवाद चौधरी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान ते हमले बाद जवाबदार जी जारी कयल वीडियो DPO गुजरात जी मोबाइल ज़रिए ठाही वई। खेसि JIT आॾो पेश थियण ऐं मोबाइल फ्रांसिक लाइ पेश करण जो चयो वियो, पर DPO गुजरात इनकार कयो। इमरान खान जी गारसी हथियारनि जी फॉरेंसिक कराई आहे। उन्हनि को बि फायर न कयो हो। जवाबदार नवीद खे मारण लाइ जंहिं शूटर खे मोकिलियो वियो, उन जी गोली सां PTI जो कारकुन मौज़म शहीद थियो। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस की जांच सुस्त थी वही। नौशर फिरोज मटियारी जिले में मोटरवे लाइ आयल अरबें रुपया कंहिंजे खीसे में विया। कंहिं केतिरी करप्शन कई को पतो न पियो। नेब FI ऐं एंटी करप्शन नौशर फिरोज मटियारी में करप्शन बाद फरार थियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कुझु न कयो। नौशहर फिरोज जो अॻूणो DC ताशफिन आलम, रहमतुल्लाह सोलंकी, ख़ालिद चन्ना, तपेदार ठारू खान, असगर जतोई, मुख्तियार कार, न्याज़ हुजण ऐं ॿिया गिरफ़्तार न थिया।